ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 26/5/2025 और मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांजी संग ॾाढो सुठो करिणो। बुरे संग जो रंग लॻियो त किरी पवंदो। कुसंग बुद्धि खे तुच्छ ठाहे ॾींदो। रचना हाणे तव्हां ॿारनि खे कहिड़ी उछल अचणी खपे। उत्तर आहे तव्हांखे उछल अचणी खपे कि गांव में वञी करे सर्विस करो। तव्हां वटि जो कुझु आहे उहो सेवा अर्थ आहे। बाप ॿारनि खे राय ॾींदा आहिनि ॿार हिन पुराणी दुनिया सां पंहिंजो पल्लव आज़ादु करो। कोई चीज़ में ममत्व न रखो, इन्हनि सां दिलि न लॻायो। जेकी बि चीज़ूं आहिनि हिननि सां ममत्व न रखो, दिलि न लॻायो। त सॼो ॾींहुं चेक कजो कंहिंमें ममत्व आहे, कंहिंमें दिलि लॻल आहे। गीता आहे हिन पाप जी दुनिया सां। ओम शांति। पाप आत्माउनि जी दुनिया ऐं पुण्य आत्माउनि जी दुनिया। नाम आत्माउनि जो ई रखिबो आहे न। हाणे हिते दुख आहे तॾहिं पुकारंदा आहियूं। पुण्य आत्माउनि जी दुनिया में पुकारंदासीं न कि काथे वठी हलो। तव्हां ॿार सम्झंदा आहियो इहे कोई पंडित व सन्यासी शास्त्रवादी न ॿुधाईंदा आहिनि। इहे ख़ुदि बि चईंदा आहिनि मां इहे ज्ञान न ॼाणंदो हुयुमि। ब्रह्मा बाबा है न, ईअं न कि ब्रह्मा बाबा खे ॾिसी करे माण्हू सम्झनि कोई सन्यासी शास्त्रवादी आहे। ब्रह्मा बाबा चवनि था कि मां इहे ज्ञान न ॼाणंदो आहियां। रामायण आदि शास्त्र त ढेर पढ़िया हुया, बाक़ी इहे ज्ञान असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं, इहे बि ॿुधंदा आहिनि। ब्रह्मा बाबा बि ॿुधंदा आहिनि। हाणे इहे पाप आत्माउनि जी दुनिया पुण्य आत्माउनि जी दुनिया जे लाइ सिर्फ़ु चईंदासीं कि थी करे वई, बसि पूजा करे अची वेंदा आहिनि, शिव जी पूजा करे ईंदा। तव्हां ॿार हाणे कंहिंजी पूजा कंदा? तव्हां ॼाणंदा आहियो उच भॻवानु शिव आहे। उहो ओबीडियंट बाप टीचर प्रिसिप्टर आहे। साथ वठी वञण जी गारंटी कंदा आहिनि। ॿियो कोई गुरू आदि करे न सघे, सो बि उहा कोई सभिनि खे थोरी साथ वठी वेंदी है न। अगरि गुरू आदि करे बि त पूरी दुनिया खे थोरी साथ वठी वेंदो उहो गुरू। हुनखे त माण्हू मञंदा ई न। हिते त बाबा हेॾी देरी छो था करनि, छोकी बाबा चवनि था सभिनि खे पैगाम ॾियो मां आयो आहियां। जॾहिं सभिनि खे पतो लॻी वेंदो त सभिनि खे ई साथ वठी वेंदो। हाणे तव्हां ॿार सम्मुख वेठा आहियो, हितां खां पंहिंजे घर वेंदव त तव्हां भुलिजी वेंदव। हिते सम्मुख ॿुधण सां मज़ो ईंदो। बाबा घड़ी घड़ी चईंदा आहिनि ॿार सुठी रीति पढ़ो, हिन में गफ़लत न करो, कुसंग में न फसो, न त ॿियो ई तुच्छ बुद्धि थी वेंदो। ॿार ॼाणंदा आहिनि असां छा हुयासीं, छा पाप कया है न। ॿार ॼाणंदा आहिनि असां छा हुयासीं, छा पाप कया असां। हाणे असां इहे देवता ठहींदा आहियूं। पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे, पोइ हिते मकान आदि की छा परवाह रखणी। हिन दुनिया जो कुझु बि जो कुझु आहे उहो भुलिजणो आहे, न त रुकावट विझिजो। हिन में दिलि लॻंदो न बाबा जे ज्ञान में। असां नई दुनिया में पंहिंजे हीरे जवाहरातनि जे महल वञी करे ठाहींदासीं। हितां जा पैसा आदि कोई चीज़ सुठी लॻंदी हूंदी त शरीर छॾंदे समय हुन में मोह हली वेंदो। असांजो कंदा त उहो पिछाड़ी में साम्हूं ईंदो। इहे त सभु हिते ई ख़तमु थी वञो। असां पंहिंजी राजधानी में अची वेंदासीं। इन सां छा दिलि लॻाइणी, हिते ॾाढो सुख रहंदो। नाम आहे स्वर्ग। हाणे असां हलूं पंहिंजे वतन में। उहो त रावण जो वतन आहे, असांजो त आहे न। इन सां छुटण जो पुरुषार्थ करिणो आहे। पुराणी दुनिया सां पल्लव आज़ादु कराईंदा आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि कोई चीज़ में ममत्व न रखो। यूज़ कंदे हुए बि जीअं नष्ट मोह। पेट कोई जास्ती न मांगदो आहे, फालतू चीज़ ते ख़र्चो ॾाढो थींदो आहे। तव्हां ॿारनि खे सर्विस करण लाइ उछल अचणी खपे। कई ॿार आहिनि जेके गांव में सर्विस करण जो शौक़ु आहे, बाक़ी जेके सर्विस जो शौक़ु ई न आहे उन्हनि खे छा कमु, उन्हनि जो छा कमु
उन्हनि खे छा कम जो चईंदासीं। जीअं बाप अहिड़ा ॿार ठहिणा ई खपनि। बाबा जो ई परिचय ॾियणो आहे। बाप खे यादि करो, बाप सां वरसो वठो। ॿारनि खे शौक़ु हूंदो आहे असां बाबा जी सर्विस ते वेंदा आहियूं त बाप बि हिमत वधाईंदा आहिनि। बाप आया आहिनि सर्विस ते, सर्विस जे लाइ सभु कुझु आहे। उहो त बाप जो परिचय सभिनि खे ॾियणो आहे न। इहे त बाप जो परिचय सभिनि खे ॾियणो आहे। बाप आया आहिनि सर्विस ते, सर्विस जे लाइ सभु कुझु आहे। इहे त बाप जो परिचय सभिनि खे ॾियणो ई आहे। बाप त हिकु ई आहे न। त बाबा असांखे चवनि था कि असांखे शौक़ु हुजे कि असां सभिनि खे ॿुधायूं कि हाणे शिव बाबा आयल आहिनि। भारत में आया हुया, भारत में ई देवताउनि जो राज्य हुयो। कल्ह जी त ॻाल्हि आहे, लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, पोइ राम सीता जो, पोइ वामारत में किरिया, रावण राज्य शुरू थियो, सीढ़ी हेठि उतरंदा, हाणे पोइ चढ़ती कला सेकेंड में आहे। हाणे पोइ चढ़ती कला सेकेंड में आहे। चढ़ती कला सेकेंड में स्मृति आई, महात्मा बाबा जी चिंता, और सेकेंड में अॻियां हिकु थींदो आहे रियल लव, हिकु थींदो आहे रियल लव, ॿियो थींदो आहे आर्टिफिशियल लव। त रियल लव ऐं आर्टिफिशियल लव। रियल लव बाप सां तॾहिं थिए जॾहिं पंहिंजे खे आत्मा सम्झो। हाणे तव्हां ॿारनि खे हिन दुनिया में आर्टिफिशियल लव आहे, इहे त ख़तमु थियणी आहे न। सर्विस करण वारा कॾहिं बुख न मरदा, त सर्विस जो ॿारनि खे शौक़ु रहणो खपे। तव्हांजी ईश्वर मिशन ॾाढी सहज आहे। कोई सम्झंदा न आहिनि कि धर्म कीअं स्थापना थींदो। क्राइस्ट आयो, क्रिश्चन धर्म स्थापना कई, धर्म वधंदो वियो, हुनजी मथे हलंदे हलंदे किरंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे ॾेही अभिमानी ठहिणो। अधु कल्प रावण राज्य में असां बाप खे भुलिजी वियासीं न, है न। हाणे बाप अची करे सुजाग कयो अथई असांखे। असां अधु कल्प असां बाप खे भुलिजी वियासीं, हाणे बाबा अची करे सुजाग कयो अथई। बाबा चईंदा आहिनि ड्रामा अनुसार तव्हांखे किरणो ई हुयो, तव्हांजो बि दोष न आहे। रावण राज्य में दुनिया जी अहिड़ी हालति थी वेंदी आहे। बाबा चईंदा आहिनि हाणे मां आयो आहियां पढ़ाइण, तव्हां वरी खां पंहिंजी राजाई वठो। मां ॿियो कोई तकलीफ़ तव्हांखे न ॾींदो आहे। हिकु त बाज़ार जी छीची गंदी चीज न खायो, मामे कम यादि करो। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा इहे ड्रामो जो चक्कर आहे जो पोइ रिपीट थींदो है, जो रिपीट थींदो ई। तव्हांजी ॿुधी में ड्रामा जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। ये ड्रामा जो चक्कर आहे जो रिपीट थींदो आहे। तव्हांजी ॿुधी में ड्रामा जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। त बाबा जी असांखे चवनि था कि तव्हां इहे चक्कर लॻाए करे आया आहियो। मां हाणे वरी तव्हां पंहिंजी राजधानी स्थापना था करो, त हिन जे लाइ बाबा असांखे चवनि था कि मूंखे यादि करो, पढ़ाई पढ़ो, ॿियो कोई तकलीफ़ बाबा असांखे न ॾींदा आहिनि। चवनि था बसि छीची चीजियूं न खाओ, मूंखे यादि करो। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हीअ ड्रामा जो चक्कर जो पोइ रिपीट थींदो। तव्हांजी ॿुधी में ड्रामा जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। तव्हां कोई खे बि सम्झाए सघंदा आहियो। पहिरियों त बाप खे यादि, पहिरियों त बाप जी यादि रहणी खपे। सर्विस जे लाइ आपस में मिली करे साथी ठाहे वठिणो खपे। माताउनि खे बि कढणो खपे सर्विस जे लाइ। हिन में डप जी कोई ॻाल्हि न आहे। चित्र आदि सभु तव्हांखे मिलंदा आहिनि। तव्हांजी सर्विस जास्ती थींदी, चईंदा तव्हां हली, जॾहिं तव्हांजी सर्विस थींदी त तव्हांखे माण्हू चईंदा तव्हां हली वेंदा आहियो, पोइ असांखे केरु सम्झाए। चओ असां सर्विस करण लाइ तयारु आहियूं। मकान आदि जो प्रबंध करो, ॾाढनि जे कल्याणार्थ निमित ठही वेंदा। बाबा सर्विस जो उमंग दिलाईंदा आहिनि। ॿारनि में हिमत आहे त सर्विस बि वधंदी आहे। इहो कोई मेलो न आहे जो 10-15 ॾींहं मेलो हली करे पोइ खलास थी वेंदो।
ये त मेलो हलंदो ई रहंदो, आत्माऊं परमात्मा जो मिलन थींदो ई रहंदो। हाणे ॾिस केॾी आत्माऊं परमात्मा जो मिलन थी वियो आहे न, जंहिंखे ई सचो मेलो चइबो आहे। उहो त हाणे हले ई थो। मेलो बंदि तॾहिं थींदो जॾहिं सर्विस पूरी थी वेंदी। ड्रामा अनुसार ॿारनि खे सर्विस जो ॾाढो शौक़ु हुजणु खपे। जो बेहद जे बाप में नॉलेज आहे उहो ॿारनि जी बुद्धि में आहे। ऊच ते ऊच बाप सां असां केतिरो ऊच ठहींदा आया आहियूं। ईअं पंहिंजे पंहिंजे सां ॻाल्हि करणी खपे, आपस में सेमिनार करिणो, बाबा सां राय करे सर्विस में लॻी वञो। बाबा सां राय करे सर्विस में लॻी वञो। कोई मदद जी दरकार हुजे त बाबा झूलेलाल वेठो आहे न। इहे सभु ड्रामा में न हूंदा, फ़िक्र जी कोई ॻाल्हि न आहे। न त स्थापना कीअं थींदी। ॿी ॻाल्हि इहा बि आहे, जो कंदो सो पाईंदो। हाणे तव्हां ॿार पथर बुद्धि सां हीरे जहिड़ो ठहो था, है न। कोई बि ॻाल्हि असांजो हाणे बुद्धि योग बाबा सां लॻल हुजे, कोई बि ॻाल्हि हुजे सभु कुझु बाबा खे तुरंत ॿुधाईंदा वञो। जो कंदो सो पाईंदो। हाणे तव्हां ॿार पथर बुद्धि खां हीरे जहिड़ो ठहींदा आहियो। बाप ज्ञान सां एतिरो सिधो कंदा आहिनि, माया पोइ नक सां पकिड़े करे पीठ दिलाए ॾींदी। तव्हां ॿारनि खे संग ॾाढो सुठो करिणो खपे। बुरे संग जो रंग लॻण में किरी पवंदा आहिनि। बाबा बाइस्कोप आदि सिनेमा जी मना न कंदा आहिनि। जंहिंखे बाइस्कोप जी आदत पइजी वेंदी उहो पतत ठहिण बग़ैर रही न सघंदो। हिते हर हिक जी एक्टिविटी डर्टी आहे। नाम या वैश्यालय, बाप शिवालय स्थापना करनि था। वैश्यालय खे पूरी आग लॻणी आहे। कुंभकर्ण जीअं आसिरी निंड में सुम्ही पिया आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो असां शिवालय में वञूं था। पहिरियों असां बि बंदर सदृश्य हुयासीं। हिन ते रामायण में बि कहानी आहे न। हाणे तव्हां बाप जा मददगार ठहिया आहियो। तव्हां पंहिंजी शक्ति सां राज्य स्थापना करो था। पोइ इहे रावण राज्य खलास थी वेंदो। तव्हां ॿारनि खे अनेक प्रकार जी युक्तियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि बाबा। कंहिंखे दान न कंदा त फल बि कीअं मिलंदो। पहिरियों 10-15 खे रास्तो ॿुधाए करे पोइ भोजन करणु खपे। पहिरियों शुभ कमु करे करे वञो। हिन में ई तव्हांजो कल्याण आहे। कोई बि देहदारी खे यादि न करो। इहा त पतित दुनिया आहे न। पतित पावन हिकु बाप खे यादि करो त पावन दुनिया जा मालिक ठही वेंदा। अंत मते सो गति थी वेंदी। त कंहिंखे न कंहिंखे संदेश ॿुधाए करे पोइ भोजन खाइणो खपे। कंहिंखे न कंहिंखे संदेश ॿुधाए करे पोइ भोजन खाइणो खपे। 10-15 खे पहिरियों संदेश ॿुधायो पोइ भोजन खाओ। तव्हां सभिनि खे इहे ई ॿुधाईंदा रहो कि बाबा खे यादि करण सां एतिरो ऊच ठही वेंदासीं। तव्हां सभिनि खे इहे ई ॿुधायो कि बाबा खे यादि करण सां एतिरो ऊच ठही वेंदासीं। अच्छा मीठी मीठी सिक लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। रात्रि क्लास कॾहिं बि कोई भाषण आदि करिणो आहे त आपस में मिली करे 2-4 बारी रिहर्सल करो। पॉइंट्स एडिशन करेक्शन करे तयारु करो त पोइ रिफाइंड भाषण कंदा। मूल हिकु ॻाल्हि ते ई तव्हां विजय पायो त पोइ सभी ॻाल्हियुनि ते विजय थी वेंदी। इन जे लाइ कहिड़ी हिकु ॻाल्हि गीता जो भॻवान ते। इन जे लाइ कॉन्फ्रेंस त थींदी आहे न। सम्झंदा रहंदा आहिनि झाड़ जी वृद्धि त ज़रूरु थियणी आहे। माया जा तूफ़ान त सभिनि खे लॻंदा ई आहिनि। अक्सर करे करे लिखंदा आहिनि बाबा असां काम जी चमाट खाई। इन खे चइबो आहे कमाई चट।
क्रोध आदि कयो त चईंदसि घाटो पइजी वियो। इन जे लाइ सम्झाइणो पवंदो। काम ते जीत पाए जगत जी ठहींदा आहिनि। काम ते हारे हार थी वेंदी आहे। काम सां हराइण वारी जी कमाई चट थी वेंदी आहे। काम सां हराइण वारे जी काम सां हारे त हार थी वेंदी आहे। काम सां हराइण वारे जी कमाई छट थी वेंदी आहे। दंड पइजी वेंदो आहे। मंज़िल ॾाढी वॾी आहे, इन करे ॾाढी ख़बरदारी रखणी खपे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो 5000 वर्ष पहिरियों बि असांखे बादशाही मिली हुई। हाणे वरी खां दैवी राजधानी स्थापना थिए थी। हिन पढ़ाई सां असां हुन राजधानी में वेंदा आहियूं। सॼो मदार पढ़ाई ते आहे। पढ़ाई ऐं धारणा सां ई बाप समान ठहींदासीं, है न। पढ़ाई ऐं धारणा सां ई बाप समान ठहींदासीं। बाबा जो असांखे पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि ऐं जो धारणा असां कंदासीं उन अनुसार ई असां बाप समान ठहींदासीं। हाणे बाबा असांखे 5000 वर्ष पहिरियों मुआफ़िक़ बादशाही था ॾियनि। इन करे मंज़िल ॾाढी ख़बरदारी सां हलणो आहे, ॾाढी भारी आहे। इन पढ़ाई सां असां हुन राजधानी में वेंदासीं। सॼो मदार पढ़ाई ते आहे। पढ़ाई ऐं धारणा सां ई बाप समान ठहींदासीं। रजिस्टर बि खपे न, जो मालूम पए केतिरनि खे आप समान ठातो आहे। जेतिरो जास्ती धारणा कंदा ओतिरो ई मिठा ठहींदा। जेतिरो असां जास्ती धारणा थींदी रहंदी ओतिरो ई असां मिठा थींदा वेंदासीं। ॾाढा लवली ॿार खपनि था। ॿारनि जे लाइ उहो ॾींहुं आयो अॼु जंहिंजे लाइ मनुष्य ॾाढा कोशिशि कंदा आहिनि कि मुक्ति में वञूं। बाप सभिनि खे इकठो ई मुक्ति, जीवन मुक्ति ॾींदा आहिनि। जो देवता ठहिण जो पुरुषार्थ कंदा आहिनि उहे जीवन मुक्ति में ईंदा, बाक़ी सभु मुक्ति में वेंदा। हिसाब एक्यूरेट न कढी सघंदा आहिनि। कोई त रहंदा बि, विनाश जो साक्षात्कार कंदा, ये सुहावनो समय बि ॾिसंदा। हर ॻाल्हि में पुरुषार्थ करिणो हूंदो आहे। ईअं बि न यादि में वेंदो त कमु थी वेंदो, न मकान मिली वेंदो। न मतिलबु कमु त करिणो ई आहे न। उहो त ड्रामा में जो हूंदो उहो ई थींदो। आश न रखणी आहे, पुरुषार्थ करिणो हूंदो आहे। बाक़ी थींदो त उहो ई आहे जो ड्रामा में न हूंदा। अॻियां हली तव्हांजी वृत्ति बि भाई जी थी वेंदी। जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो वृत्ति रहंदी, उहो वृत्ति रहंदी। असां अशरीरी आयासीं, 84 जन्मनि जो चक्कर पूरो कयो। हाणे बाप चईंदा आहिनि कर्मातीत अवस्था में वञो। तव्हांखे वास्तव में कंहिंमें बि शास्त्र आदि जो कंहिंसां बि शास्त्र आदि ते विवाद न करण जी दरकार न आहे। मूल ॻाल्हि आहे यादि जी ऐं सृष्टि जे आदि मध्य अंत खे सम्झणु। चक्रवर्ती राजा ठहिणो आहे असांखे, चक्रवर्ती महाराजा महारानी ठहिणो आहे। हिन चक्कर खे सिर्फ़ु सम्झणो आहे। इन जो ई गायन आहे सेकेंड में जीवन मुक्ति। तव्हां ॿारनि खे वंड लॻंदो हूंदो अॼुकल्ह भक्ति हलंदी आहे। ज्ञान रिचक ई न, ज्ञान आहे ई बाप वटि। बाप द्वारा ई असां ॼाणंदा आहियूं। इहो बाप केतिरो अनकॉमन आहे न, इन करे कोटनि में को निकिरंदा आहिनि। उहो टीचर हीअं थोरी चईंदा, है न। उहो टीचर हीअं थोरी चईंदा। इहे त चईंदा आहिनि मां ई बाप टीचर गुरू आहियां। तव्हां मनुष्य ॿुधी करे वंड खाईंदव। बाप भारत खे मदर कंट्री चईंदा आहिनि। श्री अम्बा जो नाम बालो आहे न। अम्बा जे मेले में ॾाढा लॻंदा आहिनि। अम्बा जा मेला ॾाढा लॻंदा आहिनि। अम्बा मिठो अक्षर आहे न। अम्बा मीठा नंढा ॿार माउ खे प्यार कंदा आहिनि। श्री माउ खिलाईंदी पिलाईंदी संभालंदी। हाणे अम्बा जो बाबा बि खपे।
ये त बच्ची आहे एडॉप्टेड आहे, इन जो पति त न आहे न, ये नई ॻाल्हि आहे न। प्रजापिता ब्रह्मा ज़रूरु एडॉप्ट कंदा हूंदा न। इहे सभी ॻाल्हियूं बाप ई अची करे तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। केतिरो मेलो लॻंदो आहे, पूजा थींदी आहे, शिव जी तव्हां ॿार सर्विस कंदा आहियो। मम्मा जेतिरनि खे पढ़ायो हूंदई ओतिरो कोई पढ़ाए न सघे, है न। मम्मा जो नामाचार ॾाढो आहे, मेलो बि ॾाढो लॻंदो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, बाबा ई अची करे रचना जे आदि मध्य अंत जो सॼो राज तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। तव्हांखे बाप जे घर जो मालूम पियो न, बाप सां ई लवा, घर सां बि लवा। ये ज्ञान तव्हांखे हाणे मिलंदो। बाप सां ई लवा, घर सां ई लवा, ये ज्ञान तव्हांखे हाणे मिलंदो आहे। हिन पढ़ाई सां केतिरी कमाई थींदी आहे त ख़ुशी थियणी खपे न। तव्हां त बिल्कुलु साधारण आहियो, दुनिया खे पतो न आहे। बाबा अची करे ये नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। बाबा अची करे असांखे नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। बाप ई अची करे सभी नई नई ॻाल्हियूं ॿारनि खे ॿुधाईंदा आहिनि। नई दुनिया ठहींदी आहे बेहद जी पढ़ाई सां। त हाणे असां पढ़ाई सां पंहिंजी नई दुनिया स्थापना था करूं, पंहिंजी राजधानी स्थापना था करूं। पुराणी दुनिया सां वैराग्य अची वेंदो आहे न। तव्हां ॿारनि जे अंदर में ज्ञान जी ख़ुशी रहंदी आहे। बाप खे ऐं घर खे यादि करिणो आहे। घर त सभिनि खे वञिणो आहे। बाप त सभिनि खे चईंदा न, ॿार असां तव्हांखे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ॾियणु आहे, है न। पोइ भुलिजी छो वेंदा आहियो? मां तव्हांजो बेहद जो बाप आहियां, राजयोग सिखलाइण आयो आहियां, त छा तव्हां श्रीमते न हलंदा? पोइ त ॾाढो घाटो पइजी वेंदो। इहो बेहद जो घाटो आहे। बाप जो हथ छॾियो त कमाई में घाटो पइजी वेंदो। अच्छा, गुड नाइट, ओम शांति। वरदाना त्रिकालदर्शी ठही, त्रिकालदर्शी स्टेज द्वारा व्यर्थ जो खातो समाप्त करण वारा सदा सफलता मूर्त ठहूं। त्रिकालदर्शी स्टेज ते सिद्ध थियण अर्थात हर संकल्प बोल कर्म में पहिरियों चेक करिणो आहे कि व्यर्थ आहे या समर्थ आहे। त्रिकालदर्शी स्टेज ते स्थित थी करे पहिरियों चेक करो हर संकल्प बोल कर्म कि व्यर्थ आहे या समर्थ आहे। व्यर्थ हिकु सेकेंड में पदमनि जो नुक़सानु कंदो आहे। व्यर्थ हिकु सेकेंड में पदमनि जो नुक़सानु कंदो आहे ऐं समर्थ हिकु सेकेंड में पदमनि जी कमाई कंदो आहे। सेकेंड जो व्यर्थ भी कमाई में ॾाढो घाटो विझी छॾंदो आहे। सेकेंड जो व्यर्थ भी कमाई में ॾाढो घाटो विझी छॾंदो आहे। सेकेंड जंहिंसां की कमाई छिपी वेंदी आहे। इन करे हिकु कालदर्शी ही कर्म करण जे बजाए त्रिकालदर्शी स्थिति ते स्थित थी करे करो त व्यर्थ समाप्त थी वेंदो, सदा सफलता मूर्त ठही वेंदो। स्लोगन आहे मान शान साधननि जो त्याग ही महान त्याग आहे। मान शान साधननि जो त्याग ही महान त्याग आहे। अव्यक्त इशारो रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। जीअं देह ऐं देही ॿई अलॻि अलॻि वस्तू आहिनि, लेकिन अज्ञानवश ॿिन्हिनि खे मिलाए छॾियो अथनि। मूंखे मां सम्झी वरितो आहे उन ग़लती जे कारण एतिरी परेशानी, दुखी, अशांती प्राप्त कई आहे।
मूंखे मां सम्झी वरितो आहे, मतिलबु मां ऐं मुंहिंजो, त मूंखे मां सम्झी वरितो आहे, मतिलबु शरीर सम्झी वरितो आहे। ऐं हिन ग़लती जे कारण एतिरी परेशानी, दुख, अशांति प्राप्त कई। ईअं ई अपवित्रता ऐं विस्मृति जा संस्कार जो ब्राह्मण पंजा न आहिनि, शूद्र पंज आहिनि। इनखे बि मुंहिंजो सम्झण सां माया जे वश थी वेंदा आहियूं ऐं पोइ परेशान थी वेंदा आहियूं। त असां में अञा कोई बि शूद्र पंज संस्कार आहे, अगरि इमर्ज थी बि वेंदो आहे त उहो सम्झो कि बाबा, असां त सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियूं, त बाबा तव्हांजी आत्मा में अञा इहे बि शूद्र पंज संस्कार आहे, त उहो बाबा खे ॾेई छॾियो। जो बि शूद्र पंज संस्कार आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, सभु बाबा खे ॾींदा वञो, निकिरे वरी ॾियो, निकिरे वरी ॾियो। पहिरियों ई असां ॾेई छॾियो, लेकिन कॾहिं कॾहिं ईंदो आहे त बाबा खे ॾींदा वञो, है न। पोइ उनखे पंहिंजो न सम्झो। त जीअं मूंखे मां ऐं मुंहिंजो मिक्स करे छॾियो न, ईअं अगरि अपवित्रता जो कोई संस्कार आहे बि त उहो बि शूद्र पंजो आहे, मुंहिंजो न आहे, उहो बाबा खे ॾींदा वञो त परेशान न थींदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।